हाँ, नमस्ते दीदी। नमस्ते दीदी तव्हांखां हिकु क्वेश्चन पुछणो आहे। हाँ त चवंदा आहिनि कि कन्या सुशील हूंदी हाँ त उहा 21 कुलनि खे तारींदी। हाँ त हिन 21 कुलनि जो छा मतिलबु? हाँ ॾिसो, ये 21 जेको शब्द आहे न, ये ॾाढी जॻह ते यूज़ कंदा आहिनि। जीअं मंदिर में भी या कुछ पूजा पाठ या कोई ख़ास चीज़ रखदा आहिनि, वो भी 21 चीज़नि जे लाइ रखदा आहिनि। व्रत, कोई व्रत या अहिड़ो कुछ तपस्या आदि भी कंदा आहिनि, त वो 21 शब्द लाइ जाप आदि कंदा आहिनि या कुछ पाठ आदि कंदा आहिनि। त 21 शब्द एॾो हुन महत्वपूर्ण छो आहे? पहिरीं ॻाल्हि त जेकी आत्मा तव्हांजे घर में कन्या ठही करे आई अथव, उहा सुशील आहे, सुठी आहे, त ज़रूरी थोड़ी आहे कि वो तव्हांजे 21 कुलनि में ईंदी अलॻि अलॻि तरीक़े सां, अलॻि अलॻि रूप वठी करे। इहो त निश्चित आहे न, छो जी आत्मा त हुते ई जनम वठंदी आहे न, जाते हुनजो हिसाब किताब हुजे। त इहे जेकी कहावत आहे न, इहे छो जी जॾहिं परमात्मा हिन सृष्टि ते आया त परमात्मा ॾिठई कि हिन दुनिया में सभिनि खां ज्यादा अत्याचार माताऊं ऐं भेणनि जे मथां आहे, मतलब कन्याउनि जे मथां आहे। त परमात्मा आयो त पुरुष तन में, लेकिन हुननि जेको ज्ञान ॿुधायो न, उहो ज्ञान पूरी दुनिया में ॿुधाइण लाइ कंहिंखे निमित ठातई? कन्याऊं माताउनि खे। मतलब हुननि खे एतिरो ज्ञान परमात्मा ॾिनई त सभिनि खे ई, पुरुष भी हुया हुते, माताऊं भी हुयूं, कन्याऊं भी हुयूं, त जेका बालक हूंदा आहिनि उहो भी हुया, लेकिन सभिनि खे ॿुधाइण जे लाइ निमित के ठहियूं? कन्याऊं माताऊं। हुन मां भी कन्याऊं ज्यादा हुयूं, छो जी कन्याऊं पवित्र हूंदियूं आहिनि न, त परमात्मा जी ॻाल्हियुनि खे जल्दी सम्झी वेंदियूं आहिनि। हुननि वटि त कोई बोझ आदि भी न हूंदो आहे, फ्री हूंदियूं आहिनि हिक तरीक़े सां। त परमात्मा जेको ज्ञान ॾिनई, उहो ज्ञान 21 जन्मनि जे लाइ पाण खे पंहिंजो जीवन उद्धार कंदो हुयो। जीअं हिन जन्म में त माण्हू चईंदा आहिनि न, अगरि कंहिंखे हिकु जन्म सुठो मिले त चईंदा आहिनि ॿिए जन्म में सुठा कर्म करे आयो हूंदो, सुठो दान पुण्य करे आयो हूंदो। लेकिन हाणे परमात्मा जेको ज्ञान ॾिनई, उहो हुननि कन्याउनि जंहिंखे भी ॿुधायो, हुनजो छा थी विया? 21 जन्मनि जी धन संपत्ति फिक्स थी वई, अर्थात हुनजा 21 जन्म हिकदमि सुख शांति में बीतदा। इहो पक्को थी वियो, छो जी परमात्मा जेको ज्ञान ॾींदो आहे न, उन सां पंहिंजी 21 जन्मनि जी कमाई थींदी आहे। जेके माण्हू 21 कुल, 21 पीढ़ी या 21 जन्म जंहिं भी हिसाब सां चईंदा आहिनि न, त इन जो असली मीनिंग इहो आहे कि परमात्मा जो ज्ञान जे कन्या जंहिंखे भी ॿुधाई, हुन जा 21 जन्मनि जी कमाई थी वई। बेड़ो पार थी वियो। हिकु जन्म मतलब उहा आत्मा अॻियां सुख शांति सां सतयुग में रहंदी। सुख शांति सां सतयुग में रहंदी, ईअं ई आहे। जीअं फिक्स थींदो आहे न भई, पंहिंजो एतिरो पाण अगरि बैंक में जमा कंदासीं त पाण निश्चिंत रहंदा आहियूं जी। त हिननि कन्याऊं जेके भी ज्ञान ॿुधायो, हुननि जा 21 जन्म त पूरो डिपोजिट थी वियो न भई। साम्हूं वारो ज्ञान ॿुधे थो, सम्झे थो, धारण करे हले थो, त हुननि जो त हुन कन्या 21 जन्म हुनखे पार कराए छॾियईं न, बेड़ो पार करे छॾियईं, सुख शांति संपत्ति सां बीतदो। अहिड़ियुनि कन्याउनि खे हुन समय माण्हुनि चयो कि हिननि कन्याउनि असांजो 21 कुलनि जो उद्धार करे छॾियईं। त इहो आहे 21 कुल मतलब 21 जन्म। भई हिकु हिकु जन्म वठंदो त जंहिं भी कुल में वेंदो, हुनजो त उद्धार थी वेंदो न, ऐं वेंदो भी स्वर्ग में ई। हुते भी सभु अहिड़ा ई, हुननि जा भी सभिनि जा 21 जन्म फिक्स थियल अथनि, मतलब सभिनि जो बेड़ो पार आहे जी। ठीकु आहे जी दीदी, हाँ थैंक यू। हाँ।